कराया, पर हू कंहिं बि सूरत में मुसलमाननि खे पंहिंजी तरफ़ न आणे सघियो ऐं हू हर इरादनि में नाकाम रहियो। दोस्तों, अगर तव्हां हिस्ट्री खोले यज़ीद जी मौत के ॼाणण जी कोशिश कंदा त तव्हांखे ॿ वाक़िया मिलंदा। हिकु हिस्ट्री में ईअं लिखियल आहे त यज़ीद खे हिकु रूमी औरत सां प्यार थी वियो ऐं हू औरत बि यज़ीद सां प्यार करण जो नाटक कंदी हुई, पर अंदरूनी तौर ते हू यज़ीद खां हद खां बि वधीक नफ़रत कंदी हुई ऐं हमेशा हिकु मौक़े जे तलाश में रहंदी हुई। चयो वञे थो त हुन यज़ीद खे हिकु मौक़े ते तमामु परे तन्हाई में घुरायो, छो त यज़ीद ज़िनाकार हुजण सां गॾोगॾु शराबी बि हो। यज़ीद जॾहिं नशे जी हालत में हुन औरत सां मिली रहियो हो त हुन औरत हुन ते खंजर जी वार कई ऐं ईअं चयो त जेको इंसान पंहिंजे नबी जे नवासे जो क़ातिल हुजे हू मुंहिंजो वफ़ादार छा थींदो। कुझु अहिड़ी तरह यज़ीद जी ज़िंदगी